कासिमा ख़बर अहवाज़ शेयर कंदासीं। आरिफ अमर ॻोठ ऐं यूसुफ आरफानी ॻोठ इम्कानी तौर रहण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। ख़बर अहवाज़ सां शेयर कई पिया। ॿिन्ही ॻोठनि जा रवासी रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। केतिराई घर रही पट पइजी पिया। मज़ाहिमत लाठीचार्ज ऐं केतिराई ॻोठाणा गिरफ़्तार कया विया आहिनि। ख़बर मां ॾियूं पिया बिन क़ासिम खां। आरिफ अमर ॻोठ ऐं यूसुफ आरिफानी ॻोठ इम्कानी तौर रहण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॿिन्ही ॻोठनि जा रहवासी रस्तनि ते निकिरी आया। बिन क़ासिम खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सजाद छजड़ो लाइन ते मौजूद आहे। जी सजाद, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बिन क़ासिम जे इलाइक़े यूसुफ आरफानी ॻोठ ऐं आरिफ अमर ॻोठ जेके आहिनि मलीर जा क़दीमी ॻोठ आहिनि। जेके हिकिड़ो ॻोठ जेको आरिफ अमर ॻोठ आहे उहो ब्रिटिश जे ज़माने जो आहे, पाकिस्तान खां अॻु जो आहे, 1908 जो आहे। जॾहिं त जेको हिकिड़ो ॻोठ जेको आहे यूसुफ आरफानी ॻोठ जेको आहे उहो भुटे जे दौर जो ॻोठ आहे। भुटे साहिब उहो ॻोठ ॾिनो यूसुफ आरफानी ॻोठ, ऐं उनखे मुसलसिल ड्राइण जे लाइ जेको आहे कार्रवाई थी रही MTA एंटी इंक्रोचमेंट ऐं मलीर पुलिस ऐं उन खां अलावा गरीब मिशन जेका आहे साण करे जेको आहे वॾी फोर्स सां गॾु जेको आहे ॻोठ आरिफ अमर ॻोठ पहुता आहिनि, जिते केतिरा ई जेको सुबुह खां एहतजाज जारी हो। उन एहतजाज जे बावजूद बि जेको आहे सो केतिरा ई घर ड्राहे करे मशीनी सां पट कया विया आहिनि। मज़ाहमत थी आहे, मज़ाहमत में पुलिस लाठी चार्ज कयो आहे। केतिरा ई ॻोठाणा जेके गिरफ़्तार कया विया आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे हिन महिल ताईं जेको आहे मुज़ाहिरनि सां को पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चूंडियल नुमाइंदो न ॻाल्हाइण पहुतो। जॾहिं त एंटी इंक्रोचमेंट डिपार्टमेंट जे जेको सरबराह आहे उन सां असां ॻाल्हि ॿोल कईसीं त हुनजो चवणु आहे त इहो असां हाई कोर्ट जे हुकुम ते ही कार्रवाई करे रहिया आहियूं ऐं हाई कोर्ट जे हुकुम ते ही अमल जम पाराए पियो। जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त जॾहिं ही ॻोठ ठहिया तॾहिं जेको आहे जेको पाकिस्तान जो वजूद ई कोन हो, MTA जो वजूद कोन हो, त MTA ग़लति फाइल जेके आहिनि उहे ठाहे करे जेको आहे तस परस्ती ते जेको आहे सो हाई कोर्ट खे गुमराह कयो आहे। असांखे जेको आहे ग़लति जेको आहे सो ॼाण ते असांजा घर ठाता पिया वञनि। असांजी जेकी जमा पूंजी आहे उहा ख़तमु कई पई वञे। हुननि चवणु आहे त असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आला इख्तियार वज़ीर आज़म पाकिस्तान खां जेको आहे सो अपील था कयूं त ख़ुदा जेको आहे नोटिस वरितो वञे। असांजी जेका ठीकु आहे सजाद, वॾी महिरबानी, अमां तफ़सील न